नाज़रीन मक़सूद और रिंद में फनकारन ऐं साज़न कराची में म्यूज़िक टीचर्स के उम्मीदवारन ते पुलिस तशद्दुद खिलाफ नेशनल प्रेस क्लब आॾो गाए वॼाए एहतजाज कयो आहे। पेश आहे शरीफ रिंद जी रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी त मक़सूदे प्रेस क्लब जे आॾो असांजो जेको आहे सो एहतजाजी हुई आहे असां 319 क्लासिकल टीचर जेके उस्ताद चूंडिया विया उन्हनि खे बराए महिरबानी ही ॿियो टियों चकर आहे ज़लील कयो पियो वञे। सरदार शाह की गुज़ारिश आहे त इन्हनि खे जॉइनिंग ॾियो वञे। जाम शोरे में 3 महीना कोर्स करायो वियो। उन कोर्स जा असां फीसूं ॾिनूं तक़रीबन लखे मोह असां ख़र्च कया। उनजे बावजूदि उनखां पोइ इम्तिहान थिया IB वारनि टेस्ट वरिती असां पास थियासीं। 319 म्यूज़िक टीचर 1000 माण्हुनि मां 319 पास थिया। उन हूंदे असांखे माना हथ में ऑफर लेटर ॾिना विया। उनखे 3 साल गुज़री विया आहिनि। वरी असांखे इहो जॉइनिंग न मिलण करे असां कराची में वञी एहतजाज कयोसीं। असांखे सरदार शाह ऐं पंहिंजो अशोक कुमार नाले सेक्रेटरी उन जेको सो चयो त असां जेको 40 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांखे जॉइनिंग ॾींदासीं। उहे 40 ॾींहं बि गुज़री विया। उनखां पोइ असांजा फ़नकार प्रेस क्लब ते उते म्यूज़िक टीचर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां नाक कयो पियो वञे ऐं उन्हनि सां माना उन्हनि जी तज़लील कई पई वञे। उन्हनि खे मारियो पियो वञे, उन्हनि खे ॿधियो पियो वञे। इहा नाइंसाफ़ी आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे ऐं असांजो हक़ु आहे। असां न की धाड़ियल आहियूं, न की चोर आहियूं, न की लोफर आहियूं। असां हिकिड़ा मोहबत जा सफ़ीर आहियूं, मोहबत जो पैगाम ॾियण वारा फ़नकार आहियूं। बराए महिरबानी असांखे जल्द में जल्द जॉइनिंग ॾिनी वञे। महिरबानी। असांजो गॾु थियणु हिते इन जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त कराची प्रेस क्लब ते जेको असांजे सिंधी टीचर जेके फ़नकार आहिनि उन्हनि सां बेवाजबी थी आहे, उन्हनि जी तज़लील थी आहे, साज़ टोड़िया विया आहिनि ऐं शाह साईं जो रिसालो जेको आहे उनजी बेअदबी थी आहे। इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं उन सां गॾोगॾु सिंध गवर्नमेंट खे असां इहो अर्ज़ु कयूं था साईं सैयद मुराद अली शाह खे ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ऐं IG साहब सिंध उनखे अर्ज़ु कयूं था त सरदार शाह खे चई करे असांजे हिन क़ौमी रागिन खे पंहिंजो हक़ु वठी ॾियनि ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे।